अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, 6 महीने जे घेटे जे अंदर कुर्बानी जायज़ है या न? कुर्बानी सुन्नत जे मुताबिक़, इबादत सुन्नत जे मुताबिक़ हूंदी त सवाब है, त मक़बूलियत है। अने सुन्नत जे ख़िलाफ़ कोई पण अमल थी वियो त सवाब जी की पण उमेद न रखी खपे। हाणे हिते हिकिड़ो इख़्तिलाफ़ है, 6 महीने जे घेटे में कुर्बानी आहे या न आहे। जेको चवनि था आहे उन वटि दलील आहे, अने आऊं चवां थो न आहे, मूं वटि पण दलील आहे। असुल हिकिड़ी हदीस जेको सही मुस्लिम जे अंदरि रिवायत मौजूदु है, किताबुल अज़ही अने बाब कुर्बानी जे जानवर जी उम्र जे मुतालिक़ सही मुस्लिम अने ॿिए घणे किताबें मौजूदु आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला तज़बहू, ऐं ज़बह न कयो ऐं कुर्बानी कयो ज न, इल्ला मुसिन्ना, सिर्फ़ न सिर्फ़ ॿॾंदे जानवर सवा उमिरि में न कयो। त इन में इहा हिकिड़ो 4 ॾंद हुए उनजी थिए कि नथी जी, इन खां मथे खपे एतिरी थी वञे, मगर हेठले जानवर जी ॿॾंदो न आहे त कुर्बानी न कयो। ॿॾंदो आहे, 4 ॾंदो आहे, 6 ॾंदो आहे, कोई मुश्किल न आहे, पण शुरू स्टार्ट उमिरि ॿॾंदो जानवर खपे, अने उठ पण ॿॾंदो खपे। इल्ला ऐं यासुर अलैकुम, पोइ इस्लाम हिकिड़ो नरमीअ जो दीन आहे, कुशादा दीन आहे, ऑप्शन रखें, मगर मथे तंगी अची वञे त कुरो कयो त ऐं ज़बह कयो जज़अत मिन ज़ान यानी रिढ, जेको चवनि था न जे रिढ ने बकरी हिकिड़ो जिन्स आहे, उहो सही न आहे, हिते अलॻि थी वई। जे हिकिड़ो जिन्स हो त जे रिढ जी जित रजा वई उते बकरी जी आवई खपे, ग़लति। कई मसला मूं वटि अचनि था, अने मूंखे साम्हूं जरा मसइलो पेश ई पण थिए थो, जे रिढ न बकरी हिकिड़ो जिन्स आहे, जे 30 बकरियूं आहिनि, 2 रिढूं ऐं 40 भीरियूं करे ज़कात ॾियो। मुंहिंजे नज़दीक रिढ अलॻि आहे, बकरी अलॻि आहे। हिन ई रिवायत में वस्तु अलॻि थी वई। जेकॾहिं हिकिड़ी हुई त मिणी जो हिकिड़ो जो कमायो, बकरो 2 ॾंदो ज खपे। अने रिढ जज़ा कुरे खे चवाइजे थो, थोरी वज़ाहत कंदुसि। ज़ान यानी रिढ जो जज़ा ज़बह कयो, जज़आ लुगत जे अंदरि जज़आ कुरे खे चवाइजे थो, ज़ान एतिरे रिढ घेटो, पण जज़आ अमोक जे नज़दीक 6 महीना जज़ा, अमोक जे नज़दीक 8 थी 9 महीना, अमोक जे नज़दीक 12 महीना। लुगत जी जेकॾहिं पूरी पाण तहक़ीक़ कयूं, लुगत में हिते लफ़्ज़ लुगत जो जाए, लुगत जे अंदरि जज़आ 12 महीना मिलंदा। जेको जज़ा जो तर्जुमो 6 महीना कंदो उहो लुगत खां दूर आहे। जज़आ मिन ज़ान 12 महीना, अने 6 महीने जे केरु तर्जुमो कंदो त लुगत में इहे पाण खे वज़ाहत मिले थी, पर राजे इहे जे 12 महीना, जंहिं 12 महीना कंदासीं त 12 महीने में 6 महीने अची वञे था, 6 महीने में 12 नथा अचनि। ॿी हिकिड़ी रिवायत मिले थी बरा बिन आज़िब जी, त उन जे मामू अबू बुरदा बिन नियार फरमायो, मतिलबु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे हुकुम ॾिनो जे आला बकरीअ जो जज़ा काफ़ी है, न सवा कंहिंखे पण काफ़ी की न थींदो। बुखारी मुस्लिम जी रिवायत है। हिते 12 महीने जो बकरो हो, सिर्फ़ न सिर्फ़ अबू बुरदा बिन नियार खे इजाज़त मिले, अने हिन में ई मिलियो त सवा ॿिए कंहिं लाइ बकरीअ जे 12 महीने जो जानवर उमिरि में जाइज़ न आहे, काफ़ी न आहे। बकरी 12 महीने जी जाइज़ न आहे, सराहत है, हदीस में मौजूदु है। अने घेटो 12 महीने जो, तंगी, हाँ तंगी करो है, तंगी दुनिया में पाण त हिते कच्छ में रहियासीं, पाण खे जाम माल मिले थो, पाण वटि मालदारी घणा आहे। कच्छ देश माल जो आहे, रहन था जिते हारी नारी, रखन वणज पण वापारी, रहन मज़े सां मालदारी, त मालदारी जाम आहे। दुनिया में कई अहिड़ा मुल्क आहिनि जिते माल आहे न, एक्सपोर्ट इम्पोर्ट थी अचे थो, महांगो थी अचे थो, महांगो मिले थो, उन लाइ करे 12 महीने जो जाइज़ आहे। अच्छा, अने जेकॾहिं मुल्क में ई माल होए, क़ीमत घणी महांगी थी वञे,
तमामु चूटी ते चढ़ी वञे त 12 महीने जो घेटो जाइज़ थी वेंदो, कारण के हदीस में रहियो। पण एतिरो आहे जे तंगी थोरो शर्त लॻी वियो। हाणे कच्छ में पाण कोरो कयूं, मुंदो त इहे न, अवाम कोरो करे अवाम मुंझी पए थी। त जेसि ताईं मूंखे मालूमात आहे, मुंहिंजी मालूमात सफ़ा नंढी आहे, टूंकी आहे, ऊची मालूमात आहे। अने आउं देहात में रहां थो। फ़िक़ह हनफ़ी जे अंदरि 12 महीने जो घेटो बकरो मिले जाइज़ है, 6 महीने जो घेटो है जाइज़ है फ़िक़ह हनफ़ी। 12 महीने जे घेटे में फ़िक़ह हनफ़ी खे कीअं वांदो न आहे, देवबंदी बरेलीअ खे। मसलक अहले हदीस जंहिंमें राज मसइलो ई आहे त 2 ॾंदो खपे, तंगीअ जी सूरत में 12 महीने जो जाइज़ है। हालात मुल्क जा, अने मुंहिंजी ॻाल्हि खे ग़लति अंदाज़ में न ॻणिजा, मुल्क जे हालात जे मुताबिक़ मुंहिंजो फ़तवो साफ़ अने चोखो आहे त गौ क़ियामत सुधी हलाल हलाल हलाल, गौ में कुर्बानी आहे कोई मना न करे सघे शरीयत में रही। पण पांखे कच्छ वारे खे कुर्बानी गौ में ना करणी, वस्तु हलाल आहे, क़ियामत सुधी रहंदी। हालात अहिड़ा आहिनि, ॾुखी हालात आहिनि, सख़्तु हालात आहिनि, उम्मत बदनाम थी थी। पाण दीन जो कमु करणु वञूं था, चोरी करे पाण खे कमु करिणो पए थो, डप ऐं ख़ौफ़ हुए थो। लिहाज़ा पाण ॿियो ऑप्शन पियो आहे, घेटा बकरा रहिया। हलो इन अहिड़ी हालत में जे 4 ऑप्शन आहे कुर्बानीअ जा, जानवर बहीमतुल अनाम, गौ मैं जी कुर्बानी में त वांदो रहियो, इख़्तिलाफ़ी मसइलो रहियो। उठ, गौ, रिढ, बकरी, 4 ऑप्शन आहिनि। इन में हिकिड़ो ऑप्शन डिलीट नथा कयूं, पेंडिंग रखूं था, अने 3 ऑप्शन खणूं था। 3 ऑप्शन खणूं था, हिकिड़ो ऑप्शन सॼो गौ जो पेंडिंग रखूं था, मना ई कयूं था जो कोई कच्छ में कुर्बानी न करे, कंहिं बि मसलक जो हुए, कंहिं बि ॻोठ जो हुए। अने केतिरो पण उन वटि अमन वे, न करे मिणी खे बदनाम कंदो, उम्मत बदनाम थी थी, क़ौम बदनाम थी थी इस्लाम जे नाले ते। ॿियो पाण वटि ऑप्शन पियो आहे घेटे बकरे ते कीअं पाबंदी न। अहिड़ी हालत में इन हदीस जे तहत 2026 में आउं फ़तवो ॾियां थो, 2026 खां पहिरीं तक़रीबन 30 वरे थिया, मुंहिंजो ई फ़तवो आहे जे 12 महीने जो घेटो जाइज़ न आहे। पण हालात जे मुताबिक़ 2026 जी कुर्बानी में 12 महीने जो घेटो तंहिंजी गुंजाइश खरी। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।